कुबो सईद खान में यूसी धोरे यूसी बगुदड़ो जे बोर्ड सटियल ॻोठाणनि पारां कठी पुल में गुज़िरियल 14 ॾींहनि खां बुख हड़ताल जारी, नोटिस वठण जो मुतालबो। उन मौक़े ते अॻवाननि दादन चांडियो, साबिर अली चांडियो, नूर अहमद खोसो समेत ॿियनि मीडिया अॻियां आहींदे चयो त बोर्ड खे साल खां वधीक वक़्तु गुज़री चुको आहे, पर हिन महिल ताईं कंहिं बि सार न लधी। हुन चयो त बोर्ड सटियल ॻोठाणनि जी बहाली लाइ कमु कंदड़ समाजी NGO में सियासी मुदाख़लत हुजण करे फोकल पर्सन मखदूम मक्सी जी सिफारिश ते मनपसंद ॻोठनि में सर्वे करे हक़ीक़ी बोर्ड सटियलनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जंहिं करे बोर्ड मुतासिरनि जा बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त मुख़्तियारकार कुबो सईद खान, अब्दुल करीम ख़ासख़ैली ऐं AC कुबो सईद खान ॼाणे वाणे मामले खां बेख़बर बणियो वेठा आहिनि। आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी मामले जो जांच करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।